Support Sindhi content. Visit our new website now and enjoy all your favorite videos at one place. sindhtv.tv. हाँ शेरी जान। शेरी का शेरी जान। जान खां भी वधीक तू तो मुझे ईमान आई। शुक्र आ बेईमान न चई। भला छा पई करे? तुझे घर अचण जी तैयारी। रात मम्मा तुझे घर अचण जो प्रोग्राम ठायो आहे। हू चवे थी त मां कमल सां मिली वठां। तू जेकॾहिं मुनासिब समझी त मां हिकिड़ो दफ़ो कमल खां उन जी मर्ज़ी पुछी वठां। हा हा भली पुछी वठजांस। थी सके तो मूंखे भाउ समझी न ॿुधाए सघंदी हुजे, पर शायद तोखे कुछ ॿुधाए। शेरी मां तोखे चई छॾियो आहे त मां तुंहिंजे करे सभु कुझु छॾण जे लाइ तयार आहियां। मां मम्मा जी शर्तुनि खां पाण खे आज़ाद थी सम्झां। मां सोचे बि नथी सघां त पाण ॿिन्ही जे करे कमल जी जज़्बातनि में का ॾार पइजी वञे। मां चाहियां थी त जेकॾहिं कमल जी मर्ज़ी आहे त ठीकु आहे, न त पाण कोर्ट मैरिज करे वठंदासीं। आली मां भी इन ॻाल्हि खां मुतफ़िक़ आहियां। मां भी इहो ई बहितर तो समझां। तू भले उन खां पुछी वठ। कमल खां मां त पुछी वठंदसि, पर तू पंहिंजी मर्ज़ी त ॿुधाए। मूंखे ख़ाली हथी क़बूल कंदे? आली मूंखे तोखां सवा कुछ भी नथो घुर्जे। जंहिं दिल में चाहत आहे उहे हथ ख़ाली कीअं था रहिजी सघनि। मूंखे रुगो तुंहिंजो प्यार घुर्जे। ऐं शेरी आई खां पोइ फुल स्टॉप छा जे लाइ ॾेई छॾी? चओ न। सरमंद चाय पी, पोइ खणी सोचजा। मां तुंहिंजी ज़हनी कैफियत खे समझां पयो। प्लीज सरमंद प्लीज, कमल के बुआई तो ख्वाब समझी विसारे छॾ। कमल को भौती ख्वाब न आहे, हू मुंहिंजे सपननि जी साबिया आहे। पोइ हुन तुंहिंजी काल छो काटी? हुन जे पीउ साफ़ साफ़ लफ़्ज़नि में चई वियो आहे त हुन जी शादी थी रही आहे ऐं तूं मजनू बणजी लैला लैला पियो करी। मां तुंहिंजो तंज़ सम्झां थो ऐं इहो तुंहिंजो तंज़ मुंहिंजे लाइ चैलेंज आहे। छो जो मूंखे पक आहे त कमल के मजबूरी में अची शादी लाइ हा कई आहे। उहा कहिड़ी मजबूरी आहे, मां हुनजे घर वञी हुन खां पुछंदुसि। भली वञजां सोना, पर हिकिड़ी ॻाल्हि सोचे वठजां। मता तुंहिंजे वञण सां हुन वीचारी सां को मसलो न पैदा थिए। पोइ मां छा कयां यार? तू चांहि पी ऐं फिलहाल मूंखे सोचण ॾे। मुंहिंजे ख्याल में तुंहिंजी जगह ते मां हुन जे घर वञा। हुन जो पीउ मूंखे सुञाणींदो बि आहे ऐं मां सूरत हाल ॾिसी कमल खे तोसां मिलण जे लाइ चवंदुसि। छा ख्याल आहे, ईअं कजे? तूं सही थो चवे। बेहतर इहो ई आहे त तूं हुनजे घर वञ। शहरयार जैसी आलिया कमल सां कुछ ॻाल्हाए वठे। मूंखे मुराद साहब सां कुछ अकेला ई में ॻाल्हाइणो आहे। ओके मैडम। शहरयार मां तुंहिंजी मैडम सिर्फ ऑफिस में आहियां। ऑफिस खां ॿाहिरि मां तुंहिंजी मम्मा आहियां। ओके मम्मा, पर तव्हांखे बि मूंखे घर में शहरियार न शेरी करे सॾिणो पवंदो।
आई एक्सेप्ट योर सजेशन। मां तोखे घर में भी न बल्कि ऑफिस में भी शहरी ही चवंदसि। मामा आखिर गाड़ी खे थियो छा आहे? गाड़ी खराब थी पई आहे जूली। ओहो मामा, हाणे छा थींदो? हिते त आसपास कोई गैराज भी ना आहे। जोनी न सुञातई छा? मां क्राइम रिपोर्टर सरमद आहियां। डेविड जी खून जी रिपोर्टिंग जी कवरेज लाइ तुंहिंजे घर आयो हुयुसि। हाँ हाँ हाँ, हाणे याद आई। ये तो शायद जूली आहे न? ये तो एबनॉर्मल हुई न? जूली, ये सरमद साहब आहे। तू सरमद आई? न न, सरमद त हिकिड़ो ई हुयो जेके हिननि दुनिया वारनि सूली ते चढ़ाए छॾियो, बिल्कुलु होली क्रिस्ट वांगुरु। पर होली क्रिस्ट अयाज़ ऐं मां हिन दुनिया में ॿीहर ईंदासीं। होली क्रिस के तो मां सुञाणा थो, पर हे अयाज़ केरु आहे? अयाज़? न न, मां के अयाज़ खे नथी सुञाणियां। जेकॾहिं चओ त किथे ड्रॉप कयां तव्हांखे। अचो अचो वियो। कमल, मम्मा जेका शर्त रखी आहे त हू मुंहिंजी ऐं शहरी जी शादी कराईंदी, पर बदले में तोखे मुंहिंजे भाउ अयाज़ सां शादी करणी पवंदी। कमल, मां मम्मा जी कंहिं बि शर्त खे पंहिंजी ऐं शहरी जी शादी में रंडक नथी समझां। मम्मा मूंखे कुझु बि नथी ॾियणु चाहे, को मसइलो न आहे, मूंखे कुझु घुर्जे बि न, पर मां इहा बि नथी चाहियां त तूं हिन शर्त जी पाबंद थी। इन करे मां तोखे हिकु ॻाल्हि ॿुधाइण थी चाहियां। आलिया, मां समझी न सघी आहियां तूं कहिड़ी ॻाल्हि थी ॿुधाइण चाहीं? कमल, मां तोखे पहिरियां ई ॿुधाइण थी चाहियां, मुंहिंजो भाउ अयाज़ हिकु क्रिश्चियन छोकिरी सां प्यार कंदो, जेका आपघात करे मरी वई आहे, पर हू अञा बि उनखे विसारे नाही सघियो। अॼु बि उन जी अखियुनि में जूली जा ई सपना समायल आहिनि। कमल, थी सघे थो त हू मुंहिंजी ऐं शेरी जी चाहत जे लाइ तोसां शादी करण जे लाइ तयार थी वियो हुजे, पर मां तोखां पुछण थी चाहियां त तोसां त अहिड़ी का मजबूरी नाहे न? न न आलिया। कमल, हाणे मां तोखे तुंहिंजे नाले सां न सॾींदसि, बल्कि तोखे भाभी चवंदसि। तुंहिंजे सवाल जे जवाब में मूंखे समझ में नथो अचे त मां खिलां या रोआं। कमल, हिन में खिलण या रोअण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? भाभी, ॻाल्हि त आहे, मां जेकर खिलां थी त तुंहिंजी मम्मा ऐं मुंहिंजे बाबा ॿिन्हिनि जी शर्त पूरी थी वञे, ऐं जेकर रोआं थी त तुंहिंजी ऐं मुंहिंजे भाऊ जी दिलि थी भॼे। हाणे तूं ई ॿुधाए त मां खिलां या रोआं? कमल, तूं त मुंहिंजे सवाल जे जवाब में अहिड़ो सवाल कयो आहे छो मां पाण चकराइजी वई आहियां। भाभी प्लीज, चक्कर में छो थी अची? मां तुंहिंजी ऐं अदा शेरी जी ख़ुशी में ख़ुशि आहियां। ठीकु आहे कमल, मां अदा अयाज़ जी तस्वीर तोखे व्हाट्सएप करे छॾींदसि, तूं अकेला ई में ॾिसी वठिजे। मामू, हू केरु हुयो जेको मूंखां अयाज़ जे बारे में पुछे पियो? क्राइम रिपोर्टर सरमद।
जेको डेविड जे खून जी रिपोर्टिंग कवरेज करण लाइ असांजे घर आयो हुन तोखे हुते ॾिठो हुयो। पर पर हिन जो अयास सां कहिड़ो तालुक आहे? तालुक त को बि न आहे, पर तूं छाजे लाइ थी पुछे? छाकाणि त मां नथी चाहियां त अयास खे मुंहिंजे बारे में ख़बर पए। असां ॿिन्हिनि जे विच में हिकु शीशे जी दीवार ठही वई आहे जंहिं मां असां हिक ॿिए खे ॾिसी त सघूं था पर मिली नथा सघूं। जूली, तूं अयाज़ सां छो नथी मिलणु चाहीं? मामू, तोखे ख़बर बि आहे, पोइ बि पुछी थो। ॿीहर अहिड़ो सवाल न कजां। अदा, थी आयो शहरयार जे घर? हाँ अदा, मां तोसां कमल जे मसइले ते कुछ ॻाल्हाइण थी चाहियां। छा? अदा, कमल तमाम सुठी छोकरी आहे। वो तुंहिंजी जिंदगीअ में चाहत जा रंग भरे सघे थी। प्लीज अदा, प्लीज जूलीअ खे विसारे छॾ। आलिया, मुंहिंजी ज़िंदगीअ में जेको चाहत जो रंग जूलीअ भरे छॾियो आहे, उन चाहत जे रंग ते ॿियो को रंग नथो चढ़ी सघे। हक़ीक़त इहा आहे त मां जूलीअ जी चाहत खे नथो विसारे सघां, पर मुंहिंजो तोसां वाइदो आहे त मां कमल जो झोल ख़ुशियुनि सां भरे छॾींदुसि। अदा, ख़ुशियूं बाज़ार में नाहिनि मिलंदियूं जो तूं ख़रीद करे कमल जी झोली में विझी सघीं। का भी औरत इहो न चाहींदी त उन जे प्यार में का ॿी औरत शरीक थी। हूअं त मां कमल खे ॿुधाए छॾियो आहे त तूं जूलीअ सां प्यार कंदो आहीं ऐं उहा जूली आपघात करे मरी चुकी आहे। पर प्लीज अदा, शादीअ खां पोइ कमल खे इहो एहसास न ॾियारजां त जूलीअ जे करे उन जे प्यार में का घटिताई आहे। न त अदा, मां पाण खे माफ़ न करे सघंदसि। कमल, मूंखे तुंहिंजी मजबूरियुनि जो एहसास आहे, पर पंहिंजी दिलि खे कीअं सम्झायां? जीअं मूं सम्झायो आहे सरमत, मूंखे तुंहिंजी चाहत सां गॾु गॾु पंहिंजी भाउ जी चाहत जो बि अहसास आहे। इहो ॼाणींदे बि त अयास कंहिं क्रिश्चियन छोकिरी जूली सां प्यार कंदो हुयो। क्रिश्चियन छोकिरी जूली? हाँ सरमत, जूली आपघात करे मरी चुकी आहे, पर अयास अञा ताईं उन प्यार खे विसारे न सघियो आहे। कमल, मूंखे जूलीअ जो फोटो ॾेखार। जूली जो फोटो त मूं वटि न आहे, बाक़ी अयास जो फोटो उनजी भेण मूंखे व्हाट्सएप कयो हुयो। कमल, हे फोटो मूंखे व्हाट्सएप कर। मां इहो फोटो जूलीअ जे मामे जोनी खे ॾेखारींदुसि। तूं जूलीअ खे सुञाणींदो आहीं? हाँ, पर यकीन सां नथो चई सघां त हीअ उहा ई जूली आहे जंहिंसां अयाज़ प्यार कंदो हुयो। कमल, सुभाणे ताईं मालूम थी वेंदो अयाज़ ऐं जूलीअ जो। अयाज़, इहा जायदाद जी फाइल आहे जेकी मूं तुंहिंजे नाले करी छॾी आहे, ऐं हाणे तोखे रेगुलर ई ऑफिस वञणो पवंदो। मामा, तव्हां त शर्त रखियो त आलिया जी शादीअ खां पोइ मुंहिंजे नाले ते सॼी प्रॉपर्टी कंदो। हीअ सॼी मिल्कियत तुंहिंजे नाले थियणी आहे, सो तुंहिंजी बर्थडे खां पहिरें हीअ सॼी जायदाद
मां तुंहिंजे नाले करे तोखे मुबारकबाद थी ॾियां। अयास पुट, तूं फाइल खे न ॾिठो? मम्मा, मूंखे हिन फाइल में आलिया जे अरमाननि जो रत थो नज़र अचे। तोखे आलिया जे अरमाननि जो त एहसास आहे। आई मां, जेकी मां तुंहिंजी मम्मा आहियां, हुन जे अरमाननि ऐं हुन जे एहसासनि जो तोखे को परवाह न आहे? अयास, मां तुंहिंजी ऐं आलिया जी ख़ुशियुनि जे लाइ छा छा सोचियो आहे ऐं मूंखे छा करणो थो पए? एक्सक्यूज़ मी मम्मा, जे अव्हांखे असां ॿिन्ही जे अरमाननि जो थोरो बि एहसास हुजे हा त जूली आपघात न करे हा ऐं न ई आलिया घर छॾे वञण जी धमकी ॾे हा। ऐं मम्मा, मुंहिंजी ज़िंदगी में जेका वीरानी आहे उन जो सबबु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु तव्हां आहियो। मां आहियां? मम्मा, न चाहींदे बि अव्हांखे इहो सच जो ज़हर पीअणो पवंदो। हाणे हिन हथनि में छा पई ॾिसां? जूली जो रत, डेविड जो रत, या पंहिंजे अरमाननि जो रत? कमल धीअ, राति आलिया जी फोन आई हुई। हुन दावत ॾिनी त अयाज़ जी सालगिरह आहे। पाण खे होॾे हलणो आहे। पर बाबा, धीअ, मां सम्झां थो त तूं शर्माए रही आई। मां सम्झां थो त तुंहिंजो इहो अंदाज़ फितरी आहे, पर हाणे ज़माने जो अंदाज़ बदिलजी चुको आहे। असांखे बि ज़माने जी रफ़्तार सां गॾु हलणो पवंदो, न त ॿियूं क़ौमूं जेके अॻे ई असां खां अॻिते हली रहियूं आहिनि उहे अञा बि वधीक अॻिते हलियूं आहिनि। धीअ, आलिया चाहे थी त तूं अयाज़ सां मिली वठ, ऐं हिन में शहरी ऐं मां का बुराई नथा सम्झो। धीअ, अॻे पोइ तोखे उन्हनि जे घर ई त वञिणो आहे। ठीकु आहे बाबा, जेका तव्हांजी ऐं दशहरी जी मर्ज़ी। जोनी, हिन खे सुञाणे थो? हा, ही अयाज़ आहे, पर जंहिंखे सुञाण घुरिजे उहा शायदि हिनखे न सुञाणींदी। तुंहिंजो इशारो जूली ॾांहुं त न आहे? हा, जूली अयाज़ सां प्यारु कंदी हुई। जोनी, तोखे ख़बर आहे त अयाज़ अॼु बि जूलीअ जी चाहत में जली रहियो आहे। चाहत जी बाहि में जूली बि अकेली सड़ी रही आहे। पर जोनी, तूं चाहें त इहा बाहि ठरी सघे थी। मुंहिंजे चाहण ऐं न चाहण सां छा थींदो? जूली पाण ई नथी चाहे। अयाज़ खे त चयो वियो आहे त जूली आपघात करे मरी चुकी आहे। यकीनन तव्हां बि जूलीअ खे ईअं ई चयो हूंदो। न, जूली वीचारी खे त अयाज़ जी का बि ख़बर न आहे। जॾहिं कुझु ॾींहंनि जे लाइ अयाज़ अमेरिका वियल हुयो त जूलीअ आपघात जो नाटक मैडम शाइस्ता करे अयाज़ खे इहो ॿुधायो त जूली आपघात करे चुकी आहे। जूली रुॻो एतिरो ॼाणे थी त डेविड हुनखे मज़हब सलीब ते चाढ़े छॾियो। जोनी,
तूं कंहिं बि सबब जे करे जूलीअ खे सच नथो ॿुधाइणु चाहीं त सच छा आहे, पर मां जूलीअ खे सच ॿुधाईंदुसि। तू तू हिते छा थो करी? तोखे हिकु सच ॿुधाइण आयो आहियां जेको तोखे ख़बर न आहे। हे त तोखे यादि हूंदो, जूली, हे उहो ई अयाज़ आहे जंहिंजे लाइ तूं चएं पई त अयाज़ ऐं मां ॿीहरनि में दुनिया में ईंदासीं। जूली, हे उहो ई अयाज़ आहे न? जूली, मुंहिंजे सवाल जो जवाब ॾे। हे उहो ई अयाज़ आहे न जंहिंजो तोखे इंतज़ारु आहे? हाँ हाँ, ही वो अयाज़ आहे, पर हाणे हू ॿिए कंहिंजो थी चुको हूंदो। हाँ हाँ, हिन जी दिलि में हाणे मुंहिंजे लाइ कुझु बि न हूंदो। न जूली, तूं अॼु बि हुन जे दिलि में आहीं। जॾहिं अयाज़ अमेरिका खां मोटियो हुयो त हुनजी ममा ऐं डेविड हुनखे साज़िश करे इहो ॿुधायो हुयो त तूं आपघात करे मरी चुकी आहीं। मामू, छा ही सच तो चवे? मामू, तुझी झुकियल निगाहूं ही ॿुधाइनि थियूं त ही सच तो चवे। जॾहिं अयाज़ खे मुंहिंजी मौत जी ख़बर पई हूंदी त हुन ते छा गुज़री हूंदी? जूली, क़यामत त हाणे अयाज़ जे मथां गुज़रंदी जॾहिं हू पंहिंजी भेण खे बचाइण लाइ कुर्बान थी वेंदो। जॾहिं हुनजी कंवल सां शादी थींदी। कंवल? कंवल मुंहिंजी चाहत। जूली, जीअं अयाज़ पंहिंजी भेण लाइ पाण खे कुर्बान करे रहियो आहे, तीअं कंवल बि पंहिंजे भाउ शेरी लाइ पाण खे कुर्बान थी करे। जूली, अगरि तूं चाहीं त पंहिंजे ऐं अयाज़ जी चाहत खे ऐं मुंहिंजी ऐं कंवल जी चाहत खे बचाए सघीं थी। जूली, फैसलो तुंहिंजे हथ में आहे। जूली प्लीज सोच ले, खुशियुनि जी वाट तोॾां निहारे रही आहे। प्लीज जूली, प्लीज ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर। प्लीज जूली, सनमत सां गॾु वञ। हिन वक़्तु बि तूं न वधीअ न अॻिते। प्लीज, ज़िंदगी तबाह थी वेंदियूं। प्लीज जूली, वञ सनमत सां गॾु। जूली, उस्ताद जी जंहिं बाहि में मां जली रहियो आहियां न, हुन मां मूंखे छुटकारो मिली वेंदो। प्लीज जूली, वञ प्लीज। जूली, मां कंवल खां बग़ैर नथो रही सघां ऐं मूंखे इहा बि ख़बर आहे त अयाज़ खां बग़ैर न रही सघंदी तूं। प्लीज जूली, मूंसां गॾु हल, मूंसां गॾु हल। जूली, तोखे तुंहिंजी चाहत मिली वेंदी, मूंखे मुंहिंजी चाहत मिली वेंदी। प्लीज जूली, प्लीज मूंसां गॾु हल, प्लीज। अदा, अव्हां मूंखे सॾायो? हाँ, ही वठ। ही छा आहे अदा? ही असांजी सॼी प्रॉपर्टी जा डॉक्यूमेंट्स आहिनि। जेका प्रॉपर्टी मामा मुंहिंजे नाले ते कई, उहा मां प्रॉपर्टी सॼी तुंहिंजे नाले ते करे छॾी आहे। प्रॉपर्टी जा डॉक्यूमेंट्स मुंहिंजे नाले ते? पर छो अदा? ये उहा ई प्रॉपर्टी आहे जेका मामा मूंखे ॾेई ऐं मुंहिंजी जूली मूंखां विसारण पई चाहे।
पर अदा ही अवां मूंखे था ॾियणु चाहियो। हाँ, अॼु खां वठी हिन जी मालिक तूं आहे। ये मुंहिंजे तरफ़ों तोखे गिफ्ट आहे। दादा मूंखे थोरो कमु आहे। हाँ, लॻे थो त हाणे जूलीअ ॾे वञण जो वक़्तु अची चुको आहे। हुन जूं यादूं, हुन जी चाहत, जूली, मां तोसां मिलण जी तयारी करे वरिती। Mama, no, no, papá, yo.
ममा 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 छा थियो आहे ममा ममा छा थियो आहे ममा ममा तो होश में था ही छा थी चई ममा ममा छा थियो ममा 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 पैर संभाल ममा 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 हेलो मुझे मुदी जहजीब दिल में का जुनून जी चाहता इहा चाहतई हूँ दी प्यार जी बादता चाहता मुझे ड्रामा सीरियल चाहत जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।